वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान ॿी टेस्ट मैच में इंग्लैंड के शिकस्त ॾेई छॾी। मुल्तान टेस्ट में क़ौमी टीम मेहमान टीम के 152 रन्सुनि तां हाराए छॾियो। पाकिस्तान जे 3 सालनि खां पोइ होम ग्राउंड ते पहिरीं फ़तह आहे। इंग्लिश टीम 144 रन्सुनि ते ढेर थी वई। पाकिस्तानी स्पिनर्स जी तबाह कंदड़ बॉलिंग। पाकिस्तान इंग्लैंड खे मैच खटण लाइ 297 रन्सुनि जो टारगेट ॾिनो हो। 3 मैचेस जी सीरीज़ 1-1 तां बराबर थी वई। ॿी इनिंग्स में 8 विकेटूं हासिल कंदड़ नौमान अली मैच में मजमूई तौर 11 विकेटूं वरतियूं। साजिद अली मैच में मजमूई तौर 9 रांदीगर आउट कया। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कर पाकिस्तान ॿी टेस्ट मैच में इंग्लैंड के शिकस्त ॾेई छॾी आहे। मुल्तान टेस्ट में क़ौमी टीम मेहमान टीम के 152 रन्सुनि तां हाराए छॾियो। पाकिस्तान जे 3 सालनि खां पोइ होम ग्राउंड ते पहिरीं फ़तह आहे। इंग्लिश टीम 144 रन्सुनि ते ढेर थी वई। पाकिस्तानी स्पिनर्स जी तबाह कंदड़ बॉलिंग। पाकिस्तान इंग्लैंड के मैच खटण लाइ 297 रन्सुनि जो टारगेट ॾिनो हो। 3 मैचेस जी सीरीज़ 1-1 तां बराबर थी वई।